नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिहिल करीम। तालीमुल इस्लाम जे उनवान सां हींअर ख़त्म नबूअत जो बयान। हर नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी ताज़ीम, तौक़ीर, इज़्ज़त, एहतराम ज़रूरी है। कंहिं बि नबीअ जे शान में नंढी गुस्ताखीअ सां इंसान इस्लाम जे दायरे मां निकिरी थो वञे। नबी सॻोरा जेके आहिनि उन्हनि में पाण में फ़र्क़ मरातिब आहे, यानी के कुझु नबियनि खे कुझु ॿियनि ते अल्लाह ताला फ़ज़ीलत अता फ़रमाई आहे ऐं सभिनी खां वधीक अफ़ज़ल, सभिनी खां वधीक आला हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु तआला अलैहि वालैहि वसल्लम ऐं पाण सल्लल्लाहु अलैहि वालैहि वसल्लम जिन तमामु पैगम्बरनि जा बि सरदार आहिनि ऐं हज़रत मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वालैहि वसल्लम जी बिअसत ऐं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नबूअत ऐं रिसालत तमामु दुनिया जे लाइ आहे ऐं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तमामु जहाननि जा नबी आहिनि। जहिड़े तरीक़े सां पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्मत जा नबी आहिनि, अहिड़े तरीक़े सां पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अंबिया इकराम अलैहिमुस्सलातु वस्सलाम जा बि नबी आहिनि। हज़रत मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तमामु मख़लूक़ात ऐं तमामु अंबिया इकराम अलैहिमुस्सलातु वस्सलाम खां वधीक इल्म अता कया विया आहिनि। उलूम पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अव्वलीन ऐं आख़िरीन जा इल्म अता कया विया आहिनि। अहिड़ा इल्म पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह ताला अता फ़रमाया जेके कंहिं ॿिए खे अल्लाह पाक न नसीब कया। लेकिन आलिमुल ग़ैब सिर्फ़ु अल्लाह पाक जी ज़ात आहे। हज़रत ईसा अलैहिस्सलाम अल्लाह ताला जा नबी आहिनि ऐं अल्लाह ताला जा रसूल आहिनि। उन्हनि खे अल्लाह जो पुटु चवणु या सम्झणु इहो शिरकी अक़ीदो आहे ऐं क़ुरान पाक में कई जॻहियुनि ते अल्लाह ताला इन बातिल अक़ीदे जी तरदीद कई आहे। हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे अल्लाह तबारक व तआला पंहिंजे कुदरत कामिला सां बग़ैर पीउ जे पैदा फ़रमायो ऐं उन्हनि खे फांसी न ॾिनी वई आहे, बल्कि ज़िंदा सलामत आसमान ते खयो वियो आहे ऐं क़यामत जे वेझो हज़रत ईसा अलैहिस्सलाम आसमान तां ज़मीन ते नाज़िल थींदा, 40 साल या 45 साल ज़मीन ते रहंदा ऐं पोइ उन्हनि जी वफ़ात थींदी ऐं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वालैहि वसल्लम जे रोज़े पाक में उन्हनि खे दफ़न कयो वेंदो। ऐं हज़रत मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह ताला जा आख़िरी नबी आहिनि ऐं रसूल आहिनि। पाण सल्लल्लाहु अलैहि वालैहि वसल्लम जी शरीयत ऐं किताब पहिरियनि शरीयतुनि ऐं किताबनि जे लाइ नासिख़ आहे, यानी पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शरीयत जे अचण खां पोइ पहिरियूं शरीयतूं जेके हुयूं उहे हाणे कोन हलंदियूं ऐं पहिरियां किताबनि जी जेका तालीम आहे उहा हाणे कान हलंदी। हाणे हलंदी क़ुरान पाक जी तालीम। पाण सल्लल्लाहु अलैहि वालैहि वसल्लम खां पोइ क़यामत ताईं को बि नबी कोन ईंदो, यानी नओं नबी कोन ईंदो। हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो पहिरीं ज़िक्र आयो पर को नओं नबी कोन ईंदो। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पोइ नबूअत जो दावो जेको कंदो उहो बेशक काफ़िर, मुर्तद ऐं ज़िंदीक़ आहे ऐं उन जे मञण वारा बि सभु काफ़िर ऐं मुर्तद आहिनि। यानी नऊज़ बिल्ला को माण्हू हींअर नबूअत जो दावो करे त उहो पाण बि काफ़िर थींदो ऐं उन जे नऊज़ बिल्ला मञण वारा सभु काफ़िर थींदा। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वालैहि वसल्लम ख़ातमुन नबिय्यीन आहिनि। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पोइ क़यामत ताईं को बि नबी न ईंदो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पोइ को माण्हू जेकॾहिं कूड़ी नबूअत जो दावो करे त उन खां दलील वठणु या मौजिज़े जो मुतालबो को माण्हू कंदो त उहो बि दायरे इस्लाम मां निकिरी वेंदो। छो त इहो मुतालबो अक़ीदे ख़त्म नबूअत जे में शक जे बराबरि आहे। उन खां कंहिं क़िस्म जो दलील वठण जी ज़रूरत ई कान्हे, छो त यक़ीनन उहो कूड़ो आहे ऐं उन सां का ॻाल्हि ई कान थींदी। अल्लाह रब्बुल आलमीन पाण सभिनी खे सही सम्झ ऐं सही अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम।
اللهم صل على سيدنا محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. ربنا ظلمنا أنفسنا وإن لم تغفر لنا وترحمنا لنكونن من الخاسرين. ربنا آتنا في الدنيا حسنة وفي الآخرة حسنة وقنا عذاب النار. اللهم إنا نسألك من الخير كله عاجله وآجله ما علمنا منه ما لم نعلم، ونعوذ بك من الشر كله عاجله وآجله ما علمنا منه ما لم نعلم، ونسألك من خير ما سألك منه نبيك محمد صلى الله عليه وسلم، ونعوذ بك من شر ما استعاذ منه نبيك محمد صلى الله عليه وسلم، وأنت المستعان وعليك البلاغ ولا حول ولا قوة إلا بالله. ربنا تقبل منا إنك أنت السميع العليم وتب علينا إنك أنت التواب الرحيم. وصلى الله تعالى على حبيبه محمد وعلى آله وأصحابه وبارك وسلم. آمين آمين آمين.